गढ़ियासीन में इन वक्त मौजूद हाँ ही गवर्नमेंट मैन बॉयज़ प्राइमरी स्कूल गढ़ियासीन आगा सदरुद्दीन खान दुरानी तव्हांखे मां गढ़ियासीन जो हद दख़लियूं थो ॾेखारियां त तव्हां ॾिसो हद दख़लियूं तव्हां ॾिसो रोड लभे ई कोन थो टोटल दुकाननि जे साम्हूं छापड़ रेड़ा हे तव्हां ॾिसो रस्तो तव्हांखे लभंदो ई कोन को बि अहिड़ो शहर न आहे जिते को मॉडल टाउन असांखे नज़र अचे जिते माना रेड़नि जो को ख़ासि माना उते मार्केट हुजे जिते उहे हुजनि ऐं फ्रूट मार्केट अलॻि हुजे सब्ज़ी मार्केट अलॻि हुजे गोश्त मार्केट अलॻि हुजे गढ़ियासीन शहर जो मेन नूर मुस्तफ़ा चौक आहे जेको आहे तव्हां ॾिसो न टोटल जेको आहे तो हीउ चौक भरियो पियो आहे हद दख़लनि सां हेॾो रेड़ी हूंदी हीअ रेड़ी आहे हेॾो रेड़ियूं आहिनि हे विच ते बि रेड़ियूं बीठियूं आहिनि त किथे को ॿाहिरों माण्हू जेकॾहिं अचे को गाॾी 5 मिंट बीहारे को अंदरों का ख़रीदारी करे या को कंहिंसां 2 मिंट माण्हू मिले त वञे काथे का गाॾी माना 2 मिंट बीहारे पोइ हिते रस्तो साफ़ु हुजणु घुरिजे हाणे ॾिसो न हे होटल आहे हाणे होटल जेको आहे त तव्हां ॾिसो ॿाहिरों रेड़ी बीठी आहे हितां जेको आहे त उहे बैंचा पियूं आहिनि किथे बि को अहिड़े क़िस्म जो को सलीक़ो असांजे सिंध में कंहिं बि टाउन में हाणे MP आगा सिराज खान दुरानी जो शहर गढ़ियासीन आहे ऐं इन साईं जिन जो भाउ बिरादर आगा शुजा खान दुरानी जेको आहे उहे हितां जा टाउन चेयरमैन आहिनि ऐं ॿ ई हिकिड़ी भारी भरकम शख़्सियतूं आहिनि जेकॾहिं चाहिनि त शहर खे गुलो गुलज़ार करे सघनि था पर अलाए छो सम्झ में ॻाल्हि नथी अचे शहर मां जेकॾहिं इहे हद दख़लियूं हटाइजनि त शहर सुठो ख़ूबसूरत बणिजी सघे थो हाणे हे ॾिठो अथई माना दुकान किथे वञे दुकान काॾे छपिरो माना ठाहे ॿाहिरि रखियो अथई ॾिठो हेॾो दुकान हिन दुकान हेॾो सारो माना जेको आहे 5-6 फुट छपिरो ॿाहिरि कढियो आहे हे हेॾो दुकान जो सामान सॼो ॿाहिरि टंगियो पियो आहे रस्तो लहो ई न जेको आहे तो शहर जो ॿियो गढ़ियासीन जो चौक आहे हाणे ॾिसो दुकान खां ॿाहिरि हेॾो सारो रेड़ो निकितो पियो आहे हे रस्तो लभे कोन थो हे हेॾां तव्हां ॾिसो त हे दुकान जो हेॾा सारा रेड़ा ॿाहिरि लॻा पिया आहिनि हाणे मूंखे ॿुधायो त रस्तो हितां हीअ गिटी वञे थी हेॾां बि संतुल ऐं हेॾां बि जेको आहे तो हद दख़ली त रस्तो लहो ई न त हे तव्हां रस्ते जी हालति मां तव्हां पाण ॾिसी सघो था